Chemistry class now बाब पंजो physical states of matter सबक चौथो properties of liquid states हिस्सो टियों vapor pressure आवां आहियां chemistry जो उस्ताद नजूला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि वेपर प्रेशर ऐं फैक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर। सभ खां पहिरियां असांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त वेपर प्रेशर या जेको बुखारजण वारो जेको प्रेशर आहे उहो कीअं पैदा थींदो आहे। असीं छा कंदासीं त हिकिड़ो कंटेनर आहे जंहिंमें अंदरि को बि पाणियाठ आहे, उनखे असां हिकिड़े क्लोज़्ड कंटेनर में हिकिड़े ॿिए थांव में रखंदासीं ऐं उनखे ढकु ॾेई करे बंदि कंदासीं। ढकु छा कंदो? लिड ब्लॉक्स एग्ज़िटिंग वेपर मॉलिक्यूल्स। ढकु ॿाहिरि निकिरंदड़ जेके वेपर मॉलिक्यूल्स आहिनि उन्हनि खे रोकींदो। वेपर मॉलिक्यूल्स कोलाइड विद वॉल्स एंड लिक्विड सरफेस एंड कॉज अ प्रेशर। वेपर मॉलिक्यूल जेके ठहनि था जेॾी महिल जो हिन लिक्विड मां हिकिड़ा जेके मॉलिक्यूल आहिनि उहे बुखार जी ॿाहिरि निकिरंदा, इनखे असां चवंदा एवापोरेशन। इहे वेपर मॉलिक्यूल्स जीअं जीअं ॿाहिरि निकिरंदा त कंटेनर खे जो बंदि कयोसीं त हाणे फाथल मॉलिक्यूल छा थींदो, भितियुनि सां वॉल्स सां टकराइजंदा ऐं वरी वॉल्स सां टकराइजी करे वरी साॻियो जेको लिक्विड सरफेस आहे उन सां पिणु टकराइजंदा। इन भितियुनि सां टकराइजण जे करे या उन पाणियाठ जी सरफेस सां टकराइजण जे करे उहो हिकिड़ो प्रेशर क्रिएट कंदा आहिनि। दैट्स वेपर प्रेशर। इनखे असीं वेपर प्रेशर चऊं था। एवापोरेशन रेट जॾहिं बराबरि थिए कंडेंसेशन रेट जे त इनखे असीं इक्विलिब्रियम स्टेट सॾियूं था। मथे मॉलिक्यूल 5 निकिता, वरी उहे मथे टकराइजी करे वरी 5 मॉलिक्यूल मथियां वरी हेठि साॻियो ई लिक्विड में तब्दील थी विया त इनखे असां चऊं था इक्विलिब्रियम स्टेट। छो त एवापोरेशन बि ओतिरी थी थिए त कंडेंसेशन जेको रेट आहे उहो पिणु ओतिरो थिए थो। इन में पिणु इहो इक्विलिब्रियम स्टेट हासिलु करण में पिणु इन ढक जो ऐं कंटेनर जो वॾो किरदारु आहे। जेकॾहिं कंटेनर न हुजे हा त मथां जेका विंड ॻोल्हे हा त उहा इन्हनि वेपर जेके मॉलिक्यूल्स हुया उन्हनि खे पाण सां गॾु खणी वञे हा, वरी ॿिया मॉलिक्यूल पैदा थियनि हा, वरी उहे खॼी वञनि हा। ईअं इहो सॼो जेको पाणियाठ आहे उहो ख़ाली थींदो वञे हा। उनजे मथां एतिरा तव्हांजा जेके वेपर मॉलिक्यूल्स हुया उहे मौजूदु न हुजनि हा जो वरी साॻियो ई लिक्विड में तब्दील थियनि हा त इक्विलिब्रियम स्टेट असांखे हासिलु ई कोन थिए हा। इन जे करे असां इहो क्लोज़्ड सिस्टम खणंदा आहियूं त जीअं हिकिड़ो इक्विलिब्रियम स्टेट असांखे हासिलु थी सघे, मुतवाज़न हिकिड़ो स्टेट हासिलु थी सघे जंहिंमें एवापोरेशन रेट बि बराबरि हुजे ऐं कंडेंसेशन रेट पिणु बराबरि हुजे। इन में जेकॾहिं तव्हां चेंज टी यानी टेम्परेचर खे चेंज कंदव त चेंज एवापोरेशन रेट थी वेंदो। टेम्परेचर में तब्दीली एवापोरेशन रेट में तब्दीली आणींदी। हाणे हिते जेको टेम्परेचर आहे उहो नॉर्मल आहे, उन ते पिणु एवापोरेशन थिए थी, पर जेकॾहिं असां उनखे वधीक गरम कंदासीं, सिज जा किरण अञा घणा उन ते पवंदा या हेठां असां उनखे हीट ॾियूं त एवापोरेशन रेट पिणु तब्दील थी वेंदो। ऐं वरी पोइ छा थींदो त एवापोरेशन रेट चेंज थींदो त वेपर प्रेशर पिणु तब्दील थी वेंदो। वेपर प्रेशर इज़ टेम्परेचर डिपेंडेंट। हितां असांखे इहो मालूम थिए थो त वेपर प्रेशर गर्मी पद ते इनहिसार कंदो आहे। गर्मी पद वधंदो त वेपर प्रेशर जेको आहे उहो पिणु इंक्रीज़ थींदो। हाणे असीं अचूं था वेपर प्रेशर ते। आमतौर ते वेपराइज़ेशन थींदी आहे। तव्हां को बि जेको कंटेनर आहे उन में जेकॾहिं तव्हां पाणियाठ खणो था, मिसाल जे तौर ते पाणी, त उनजे सरफेस मां कुझु जेके मॉलिक्यूल आहिनि उहे ॿाहिरि आज़ादु थी निकिरी वेंदा आहिनि। हाणे इनखे असां वेपराइज़ेशन चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो, तव्हां खॾूं ॾिठियूं हूंदियूं, तलाउ ॾिठा हूंदा, उहे तव्हांजे बचपन में त उते मौजूदु हूंदा आहिनि, पर जीअं जीअं तव्हां वॾा थींदा वेंदा आहियो त उहो जेके तलाउ आहिनि या खॾूं आहिनि उहे सुकी वेंदियूं आहिनि। छो त उन्हनि जो काफ़ी पाणीअ जो जेको हिसो आहे उहो मथां सिज लॻण जे करे उहो वेपराइज़ थींदो आहे। उनजो पाणियाठ जेको आहे पाणी उहो पंहिंजे सरफेस तां मथे
आसमान ॾे हवा में असांजी फ़िज़ा में शामिलु थींदो वेंदो आहे। इन अमल खे असीं वेपराइज़ेशन चवंदा आहियूं। हिते छा थो थिए त ही इनिशियल प्रोसेस आहे। तव्हांजे लिक्विड जो जेको एवापोरेशन रेट आहे, वेपराइज़ेशन रेट आहे, उहो कंडेंसेशन रेट खां वधीक आहे। वेपराइज़ेशन रेट जो मतिलबु आहे लिक्विड जो गैस में तब्दील थियणु। हाणे हिते ॾिसो त लिक्विड कीअं गैस में तब्दील थींदो वञे थो पियो। मोटण वारा जेके मालिक्यूल आहिनि उहे असांखे मथां नज़र अचनि, पर मथे विझण मालिक्यूल 6 खां 8 उन खां दफ़ा वधीक आहिनि। त इहो जेको हेठि मोटनि था मालिक्यूल, इहे असुल में वरी साॻियो लिक्विड में तब्दील था थियनि, त इनखे चइबो आहे कंडेंसेशन। केतिरे क़दुरु इहे मालिक्यूल इन में तब्दील था थियनि, उनखे चइबो आहे कंडेंसेशन रेट। हाणे हिते असां ॾिसूं था त वेपर्स वधीक था ठहनि, लिक्विड में घटि था मालिक्यूल तब्दील थियनि, त असां चऊं था वेपराइज़ेशन रेट इज़ ग्रेटर देन कंडेंसेशन रेट। पर हिते छा थियो आहे त वेपर जेको मालिक्यूल्स आहिनि उहे तमामु घणा थी विया आहिनि। त हाणे मथे ॾिसो त वेपराइज़ेशन रेट जेको आहे उहो ऐं कंडेंसेशन जेको रेट आहे उहो ॿई बराबरि थी विया आहिनि। जेतिरा मालिक्यूल मथे गैस जी सूरत में तब्दील थियनि था पिया, ओतिरा ई मालिक्यूल वरी जेके आहिनि हेठि लिक्विड में पिणु तब्दील थियनि था पिया। हिते वेपराइज़ेशन रेट जेको आहे उहो कंडेंसेशन रेट जे बराबरि आहे। त हाणे असीं वेपर प्रेशर जी वस्फ़ कयूं था। द प्रेशर exerted by the vapor or gas in equilibrium with the liquid in a closed container at a given temperature is called the vapor pressure. इक्विलिब्रियम वारी हालत में लिक्विड जे मथां वेपर प्रेशर जेको आहे, जेको वेपर बुखार जेको उन ते प्रेशर लॻाइनि था कंहिं बि ॾिनल गर्मी पद ते, उनखे असां वेपर प्रेशर चऊं था। ही इक्विलिब्रियम वारी स्टेट आहे जिते वेपराइज़ेशन रेट कंडेंसेशन रेट जे बराबरि आहे। हिन सूरत हाल में हीअ जेको मथां वेपर मौजूदु आहिनि, वेपर मॉलिक्यूल्स, उन्हनि जो इन लिक्विड ते केतिरो प्रेशर मौजूदु आहे उनखे असां सॾींदा आहियूं वेपर प्रेशर। The equilibrium is a state when rate of evaporation is equal to rate of condensation but in opposite directions. Equilibrium state तॾहिं थींदी आहे जॾहिं रेट ऑफ एवापोरेशन बराबरि थी वञे रेट ऑफ कंडेंसेशन जे, पर हिक ॿिए जे मुख़ालिफ़ तरफ़नि में। मिसाल जे तौर ते लिक्विड वेपर्स में तब्दील थींदो आहे त इनखे चइबो आहे वेपराइज़ेशन। हाणे केतिरो लिक्विड वेपर्स में तब्दील थिए थो त इनखे असीं सॾींदासीं रेट ऑफ वेपराइज़ेशन। वरी वेपर्स जेको आहे उहे जेकॾहिं लिक्विड में तब्दील थियनि था, गैस या बाफ़ पाणियाठ में तब्दील थिए थी त इनखे चइबो आहे कंडेंसेशन। पर केतिरी गैस लिक्विड में तब्दील थिए थी उनखे चइबो आहे रेट ऑफ कंडेंसेशन। हाणे इहे ॿई हिक ॿिए जो उबतड़ प्रोसेस आहिनि। हिकिड़े पासे खां लिक्विड वेपर्स में तब्दील थिए थो त वरी ॿिए पासे खां वेपर्स वरी लिक्विड में तब्दील थियनि था। इहे रेट जॾहिं ॿई हिक ॿिए जे बराबरि थी वञनि त इनखे चइबो आहे इक्विलिब्रियम स्टेट। असीं ही जेका ॻाल्हि कईसीं त वेपराइज़ेशन रेट बराबरि आहे कंडेंसेशन रेट जे, त इनखे चऊं था इक्विलिब्रियम स्टेट। Evaporated molecules start gathering over the liquid surface. लिक्विड सरफेस जे मथां सिरे ते हिते एवापोरेटेड मालिक्यूल जेके आहिनि, बुखारियल मालिक्यूल जेके गैस में तब्दील थी विया आहिनि, उहे हिते गॾिजणु शुरू थींदा सरफेस ते। इनिशियली द वेपर कंडेंस स्लोली टू रिटर्न टू लिक्विड। पहिरियां छा थींदो त इहे जेके बुखारियल मालिक्यूल आहिनि उहे घटि तादाद में लिक्विड में तब्दील थींदा। आफ्टर सम टाइम्स, कुझु वक़्त खां पोइ कंडेंसेशन प्रोसेस इंक्रीज़िस। कंडेंसेशन जो जेको मरहलो आहे, जेको अमल आहे, उहो तेज़ थींदो। इहे जेके मालिक्यूल हिते जमा थियल आहिनि गैस में तब्दील थियल, इहे लिक्विड में तकड़ा तकड़ा तब्दील थींदा। एंड अ स्टेज रीचेस व्हेन द रेट ऑफ एवापोरेशन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ कंडेंसेशन। ऐं पोइ हिकिड़ो अहिड़ो मरहलो ईंदो जो रेट ऑफ एवापोरेशन यानी गैस में तब्दील थियण वारो जेको रेट आहे उहो रेट ऑफ कंडेंसेशन जे बराबरि थी वेंदो। इनखे असां चऊं था इक्विलिब्रियम स्टेट। एट दैट स्टेज, इन महिल जो, इन इक्विलिब्रियम वारी हालत में द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स एवापोरेटिंग विल बी इक्वल टू द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कंडेंसेटिंग। इन महिल जो छा थींदो त जेकी बुखार जंदड़ मॉलिक्यूल आहिनि उन्हनि जो तइदादु
पाणियाठ में तब्दील थींदड़ मालिक्यूलनि जे तादाद जे बराबरि थी वेंदो। एट दिस पॉइंट, इन नुक़्ते ते, वेयर प्रेशर एक्ज़र्टेड बाय दी वेपर इज़ कॉल्ड वेपर प्रेशर। इन नुक़्ते ते हाणे जेॾी महिल जो इहो इक्विलिब्रियम वारी स्टेट हासिल थी वई, इन महिल जो जेको ही वेपर्स मौजूदु आहिनि, इन्हनि जो जेको प्रेशर आहे इन कंटेनर वॉल्स ते या इन लिक्विड जे मथां जेको आहे, इन प्रेशर खे असीं सॾींदा आहियूं वेपर प्रेशर। द यूनिट ऑफ प्रेशर इज़ एक्सप्रेस्ड इन mm ऑफ Hg। प्रेशर जा मुख़्तलिफ़ यूनिट आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते मीटर मर्क्यूरिक मिलीमीटर में इन खे असां मापींदा आहियूं। एटमॉस्फेयरिक इन जो यूनिट थींदो आहे। टार में प्रेशर खे मापियो वेंदो आहे, या न्यूटन में पिणु असां प्रेशर खे मापींदा आहियूं। वरी ॿिए वीडियो लेक्चर में हाज़ुर थींदासीं हिकु नए मौज़ूअ सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।